या बचाओ आई भला टाल तू, या बचाओ आई भला टाल तू। आई भला टाल, अरे कदा तस्बीह पढ़ी थी मुझे ना खाली की तस्बीह तो पढ़ी। हां डिजन मुझ के पटड़े अमा वेठिया न अमा शेरा तो कोई ना वडो गुरसु माण्हू मूंखे ख़बर आहे। अमा सची ॿुधा, कसम थी पंहिंजी जवानीअ जो शेर वारा असांखे मारींदा त कोन। साबा जे सिर मथां सदको वञो, अहिड़ो कमु करे आई आहियां जो वञी थिया ख़ैर। चयो मां न मनू, अम्मा असांजी आड़ी का औरत आहे, हर मसले खे मुंहुं ॾींदी आहे मर्दनि वांगुरु, मुछ खे वट ॾेई। हा इहा ॻाल्हि कर, अमा बिना मुछ जे मर्द आहे साईं। ओ मुआ मनू, मां तोखे बगैर मुछन वारो को मर्द थी लगा छा? ना मां न, ये मेरी मिसाल ॾिनमि, तूं त औरत आहीं, दिलि मर्दनि जहिड़ी अथई। पुछरा ॻाल्हि दिलेरी जी ना है, अकुल जी आहे, अकुल जी, जेको तव्हां ॿिन्ही में कोन्हे। हां ओ मां असां वटि अकुल जी खाण थी खाण, जेका कॾहिं कान खुटंदी। या अकुल वारी खाण रखो पाण वटि, पर नज़ीरा वारी ॻाल्हि कंहिंसां कजो न। हा मां एतिरो अकुल आहे, जेकॾहिं इहा ॻाल्हि कंहिंसां कईसीं न त माना घुड़ी पादर काढासीं। हां जेतिरो तुंहिंजो अकुल आहे न एतिरो असांजो न आहे। तूं ॿुधा असां छा कयूं, मुछ खे वट ॾेई। हेॾे हवा तव्हां चओ त मई अमा मुछ खे वटि किथां ॾींदी? ॿियो कयो न कयो, बस मूं मां जे लाइ रुॻो हथ खणी ज़िंदगी जी दुआ घुरंदा कयो। अमा दुआ त घुरां थो, हींअर ॾिस तस्बीह खे लॻो पियो आहियां, अलाह तोखे हींअर ई खणे। उहो मुंहिंजो मतिलबु आहे त तूं 500 साल ज़िंदा रही ऐं असांखे मानी खाराईंदी रही। बेकुलो, अरे पेट को सवा का ॿी ॻाल्हि बि यादि अथव? हां अन्ना ते ईमान आहे, न त बुख ते माण्हू बेईमान आहे। त पोइ खा मानी, ईमान ताज़ो कयूं त पोइ हली पऊं। अरे मानी अचे पोइ खाइजो, पहिरियां वञी ॻोठ जी ख़बर चार लही अचो त शेर वारनि ने पक्षी वारनि जो कहिड़ो असर थियो, ऐं हा नज़ीरा जो छा थियो। हा मनू उथ उथ, जेकॾहिं असांखे मानी खाइणी आहे न त पोइ अमा जो कमु करिणो आहे, मुछ खे वट ॾेई। हा मुछ खे तूं भली वटि ॾे, असां ॾिसी था अचूं। उथ उथ उथ, अमा हाणे हिते रची हुजाए, मुछ खे वट ॾेई। घणा दफ़ा तोखे मूं चयो आहे त अमा खे मुछूं किथां आयूं? अरे तूं तस्बीह पढ़ण रुॻो साटो पियो ॾी। वञो हाणे वञो, या बचाओ कुत्तनि वारी वेड़ खई वेठा ये तो वडो शरीफ थी वई, तस्बीह ते कई वेठो। बस मंगल हयाती जो बची वियुसि, न त एतिरी गोली लॻण खां पोइ केर थो बचे? मुराद, मां तो लाइ हर वक़्तु दुआऊं घुरंदी हुयसि। हा कंहिंजनि दुआनि तो बचायो आहे। अल्लाह साईं तोखे हयाती ॾे। मुराद, मां ॿुधो आहे त तूं सोनू सां शादी थो करी। हा ॿुधो हूंदी, पर मां ग़रीब माण्हू, सोनू सां शादी कीअं कंदुसि? कंहिं तोसां मज़ाक कई आहे। घटि में घटि अधो सूमर मूंसां मज़ाक कोन कंदो। हा मुमल, हाजी बाबा तंजाब चवे थो त तूं सोनू सां शादी कर। पोइ तूं करी थो न सोनू सां शादी? सोनू सां शादी करे पछताइण खां पोइ बहितर आहे त तोसां 5 मिंट खिली ॻाल्हाए पंहिंजे दिलि खे ख़ुशि कयां। मुराद, ही तूं छा थो चवीं? उहो ई थो चवां जेको तूं सम्झींदी। चाचा उहा ॻाल्हि त ठीकु आहे, पर नज़ीरा ईअं छो कयो? नज़ीरा कंहिंखे अॻुवा बि न कयो ऐं पाणे घर छॾे हली वई आहे। छो थो चयो ॿारनि वारी ॻाल्हियूं करे? जाबिर ख़ान ई नज़ीरा खे अॻुवा करायो आहे। पोइ नज़ीरा छो शहर जे साम्हूं बीह रही आहे? रहमान ख़ान आहे, औरत अकुल जी खुटण हूंदी आहे ऐं हिमत जी खुटण हूंदी आहे। ऐं जॾहिं जाबिर जहिड़ो शातिर ऐं मकार माण्हू साम्हूं हुजे त नज़ीरा उहो ई कंदी जेका जाबिर ख़ान जी मर्ज़ी हूंदी। नज़ीरा वटि ॿियो को रस्तो बि कोन्हे। छा सालू हाणे नज़ीरा खे रहाईंदो? नज़ीरा वञी जाबिर ख़ान वटि पनाह वरिती आहे। न राणी, मासी साहिबा इहो ॿुधायो आहे त जाबिर ख़ान फराज़ जो निकाह नज़ीरा सां ॿीहर कराईंदो। मां बि 4 ॾींहं नज़ीरा सां गॾु रही आहियां। नज़ीरा एतिरी किरियल कोन्हे जो फराज़ सां ॿीहर निकाह कंदी। मां कॾहिं थो चवां त नज़ीरा शौक़ सां निकाह कंदी, ज़ोर अॻियां त ज़ारी आहे। तव्हां बहस वजाए थो कयो। शेर निकाह ताईं मामलो वधणी कोन ॾींदो। या त नज़ीरा मरंदी या फराज़ मरंदो।
फिलहाल तो शेर जहर जो ठुक भरियो आहे, पर मुड़ंदो कोन। नज़ीरा के जाबिर जे घर मां ज़ोरी अगवा कंदो। न, शेर हाणे नज़ीरा खे मारींदो, घर वठी कोन विहारींदो। मारे या घर विहारे, पर नज़ीरा के जाबिर खान जे घर वेहण कोन ॾींदो। जाबिर खान कॾहिं बि नज़ीरा खे वापसि कोन कंदो, भले केतिरो बि शेर ज़ोर लॻाए। शेर चवंदी हुई मां न त नज़ीरा सालू खे न परणाए। आखिर हिक किनी रन जे करे तो जड़े शींह जो कंध झुकी पियो न। नज़ीरा मुंहिंजो कंध न आहे झुकायो, मुंहिंजो कंध सालू झुकायो आहे। सालू तुंहिंजो छाजो कंध झुकायो आहे? हा, सालू जे कई मूंखे सज़ा मिली आहे। नज़ीरा त पंहिंजे बेइज़तीअ जो पलांदो वरितो आहे। मतलब त हिम्मत हारे वेठो आई। हिम्मत कोन हारी अथमि, पर हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त चाची छा सम्झी नज़ीरा खे वर्ग लायो आहे। शेर भुलजी नज़ीरा के मुझे सामू न आण जाए, ओ फट मारे सिंधी मास। सेबू नज़ीरा असांजे कहिड़े कम जी आहे, छो घर में आणी तो मास। शेर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, अॼु इनकार न कजा, ॿिली हथ तो वधाए। छा आहे बाबा, खेर त आहे। मां तोखे सभु जहिड़ा ख़तम करे थो ॾेखारियां हिकु मिंट में। पोइ त मां हूअं ई वेठो आहियां, मूंखे अॼु बंदूक खणी ॾे त मां पाण वञी हिन जाबिर खान खे टोकियां। न हूंदो न असां जहिड़ा ई कंदासीं। बाबा तूं छॾ, चाचो ई असां निबरी पवंदासीं। निबरो त कोन था, रुगो था असांजा पटकारो लर, रुगो था हिक ॿिए जूं लॼूं लोयूं। जाबिर खान खे नथो मारे सघे त पाण खे मारे छॾ, जहिड़ो ई ख़तम थी वेंदो। चाचा ये करे फराज निकाल। मुझे पोयां लगायो थे। क्या ॻाल्हि आहे न माली साहब, तोखे केरु थो मारे? राणा इमरादमा को न को मुखे मारे से। हा साईं, राणा इमराद जाबिर खान जे पुट खे थी मारे वेठा। मूंखे इहो ॿुधा, नवाब शहर आहे या बनी ते? बनी ते आहे। वो मुखे मारो सवा शहर में। हाणे नवाब खान जो लाश शहर वापस ईंदो। खेरा खेरा संभाल पानी, संभाल पानी। या ओ आय 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 उई छो थोरो यूं करी, हूं चवी जो त मां कुंदर पुट आहियां। सुमरे कुंदर पुट नहीं जाने पर सूरा। हां अदा सुमरा मीर मोहम्मद के छा थियो? कुछ भी ना है भेण, खेरा खेरा न कौन केर को दई। अरे लालू वाला कनो केरा पुटी के बाय लगने मुझे पासरी वही वाली। मीर मोहम्मद केर बड़ती बुधाए न वीडियो केर कोने कोले ये लालू वाला ये जो शाहू दे मुदा मदा बजान अन मुजी सेहत दे से हुरी छदी से मल्ला वीडियो आई लाल खाना वरन सा ना ना मुसा बाहरी जो भाकुर पातो ना लाड़े ओ सुमरा मुझे सामान तो सेट आना। मीर मोहम्मद तू पान तू न साउंड वीडियो ही माता हकीम जी दवा जो असर पे आजमाए न त मता मा पहलवान थी भी हो जा और मुके केड़ी खबर त कोई मुजो सब कुछ हल्लो मीर मोहम्मद वाह जो मानू ना अल्लाह जो मानू वाह में लुड़ी वना त सफा को चरे होई अदा सुमर इने के कुछ समझा ये छा सुमर समझाए। हां मा को चरियो सुमर तू ने के समझा यो मुराद लो मोटी आयो न त दीदी मुसार थी करे समझाई से
कोन कंदी इड़ती फिरती तुंहिंजी कुआर भली आहे मीर मोहम्मद भली आहे पर इहो जेको मुरादलो आहे न इहो भलो माण्हू न आहे टस मां चाक थियां इनखे वरी कोन वणियूं डस डस अदा सुमर ॾिसींदो त ॻाल्हियूं कहिड़ी थो करे ओ चरिया पहिरियां तूं घुमण जहिड़ो थी पोइ भली मुराद खे गोलियूं हणजा हाणे तूं वञे भीतर कोसो करिया टाकोर करे त मुंहिंजो सूर ख़तम थींदो कीअं सुमर ईअं बि सही आहे न त हल भला डॉक्टर ॾे हलूं हिकिड़ी सुई हणंदई सफ़ा ठीकु थी वेंदे सूर कोने सुई थो हणां असां कुंदड़ पुटनि खे सूर छा कंदो सुमर मां सां मिल ऐं चौधरी लालू खे टिक टिकी ते चाढ़े हाणे तूं भली वञी कमदारी कर हाज़ुर मीर मोहम्मद मां वञा थो ठीकु आहे चओ तूं वञ भीतर कोसो करिया भीतर चौधरी करे भीतर तूं बिल्कुलु घबराइजी वियो आहे मुड़सनि जे मथां इहे गर्मियूं सर्दियूं ईंदियूं आहिनि आशिर असां सभु तोसां गॾु आहियूं नज़ीरा मूंसां धोखो कयो आहे जेकॾहिं इज़त जो पलांदी करणो हुयसि न त मूंखे ॿुधाए मां सालो खे गोली हणी छॾियां वो हिकु सूर हुजां पर ही बेइज्जती मूंखां बर्दाश्त कान थी थिए रहमान अदा शेर पोइ तूं जीअं हुकुम करी इन बेइज्जती जो कहिड़ो बदिलो वठूं बदिलो त वठंदासीं गुलबहार या हिकु बेइज्जती न आहे हिकु बेइज्जतीअ जो पलांद वठंदासीं तूं हिकिड़ो कमु कर ॿुधाए अदा कहिड़ो कमु कयां तूं अॼु जो अॼु बाबा ऐं ज़ेबो खे वठी ॻोठ हलियो वञ छो शेर ख़ैर त आहे छा थियो आहे हौसले में रह यार मूमल जो सूर बि त सीने ते सही वेन अॼु तोखां बर्दाश्त नथो थिए रहमान जॾहिं ताज़े ज़ख़्म जे मथां ॿियो ज़ख़्म लॻंदो आहे न त चङनि भलनि खां बर्दाश्त नाहे थींदो शेर भा ठीकु आहे तो अदी ज़ेबू खे ऐं चाचे मेहराब खे गुलबहार सां मोकिल ऐं मां बि चाचे रमज़ान राणी खे नवाब खान जे ॻोठ ते मोकिल पोइ जीअं चवी तीअं कंदासीं ईअं छो था कयो छो था पंहिंजा घर उजाड़ियो न खिलायो पाण ते दुश्मन गुलबहार शेर जो नथो सम्झे त पोइ ॿियो छा कंदासीं रहमान तूं ये नंढड़ी ॻाल्हि तो समझी ॿुधाए त मां सालो खे कहिड़ो जवाब ॾींदुसि त नज़ीरा घर छॾे वञी जाबिर खान वटि रही आहे खेरा दा खेरा सालू खे मां पाण संभालींदुसि तूं उनजो फिक्र न कर गुलबहार यार हिन ॻोठ में रहण मुंहिंजे लाइ ॾाढो मुश्किल थी वियो आहे मां हाणे हिन ॻोठ में रही कोन सघंदुसि ऐं मां तोखे हितां वञण कोन ॾींदुसि मां हिते कंहिंजे सहारे आयोसि तुंहिंजे सहारे ते न मां तोखे काॾे बि वञण न ॾींदुसि सची ॻाल्हि इहा आहे सोनू त हाणे ही घर मुंहिंजे लाइ जहनुम बणिजी चुको आहे मूंखां कुझु बि बर्दाश्त नथो थिए जेकॾहिं बर्दाश्त नथा करे सघो न त हिन में ॿिए कंहिंजो ॾोह न आहे असां चयोसीं तव्हांखे त मामे जी शादी करायो मूमल बि हिकु औरत आहे हुनखे बि ज़रूरु मर्द जो सहारो खपे पोइ उहो मामो हुजे या मुराद बंदि करिया बेहूदा बकवास इहा बकवास न पर हक़ीक़त आहे जेकॾहिं नथा ॿुधी सघो न त पंहिंजे कननि में आङुरियूं विझी छॾो सोनू हया सिखो पढ़ियल लिखियल छोकिरी आहीं पंहिंजी ग़लतियुनि खे सच जो नालो न ॾे मुराद शादी खां छा इनकार कयो तुंहिंजा त सुतल सूर ई जागी पिया मां सभु कुझु सम्झां थी मूमल जे करे ई मुराद शादीअ खां इनकार कयो आहे तव्हां सभु कुझु सम्झंदे बि न सम्झण जी नाकाम कोशिशि पिया कयो मां नंढड़ी ॿार न आहियां केरु मुंहिंजो सॼणा ऐं केरु दुश्मन इहा मूंखे सॼी ख़बर आहे तुंहिंजे वहमनि जो इलाज असां वटि न आहे सोनू जीअं बि सम्झो पर हिकु ॻाल्हि मूंखे महसूसु थिए पई त हिन घर में हाणे मुंहिंजो केरु बि हमदर्द न आहे शायदि इन्हीअ जे लाइ त हीउ घर मुंहिंजो पंहिंजो न आहे हाणे मूंखे को फ़ैसिलो करणो पवंदो सोची सम्झी ओ छोरा मनु खमू छत्रिया लखड़ा उथो हाणे अञा सुता पिया हो निभा दो
नू बनन पियो अम्मा बापा जो कम पे थी करे बाकियों के चंपा की रानी तो नहीं के बात आ जा ना मुझे वह मधु समा दोस्त लानत तो पएव तो पोसाई छेड़ो बैठ हां वो बैठ ना भागा लानत तो पएव तो भागे के रही अम्मा मुके पंडित से बाहरिया मार तो ठीक से कमा गई है कि आई बाकी समय रे भाग दे मैं वो लानत तो पएव खड़ खटे के सिद्ध जाओ अरे खड़ रली वो चिड़ो तहा के मुंह अरे खट्टे के खड़ तो बा खट्टा मामा को दिखन सकी छा बाका शेर पंजी जगह ता न चुरे देखो चुरा दो ना वो पे हूं तो अरे छो तो मुझे बचन के मारी भाई तोखे बुधायूं था पहिरीं तुंहिंजे पुटनि खां असां हाल अहवाल कयूं अम्माड़े अम्मा चुप कर मुठी मरो टेंशन तो है अम्माड़े नकदानो मेरे पे न कहीं ऊंचा ठीक है मुझे बचड़ा पर गाल तक कयो जो ता मुझे बचड़ के मारियो हां खबर तो पवे न केड़ो डो के वासा भाई तू रुगो एतरो बता तो कीअं ॾिठो सोबत फकीर जे फाइटर खे नज़ीरा खे खणी विया बस एतरी गाल जे करे मुझे बचड़ के मारियो था ता पाण ही गाल कयो भला जे करे मैं जाबिर कने चवण न वठंदस त मैं न गोट में रही सकदस तोखे जाबिर खान छा चयो नहीं ये जो मतलब त नज़ीरा जाबिर खान हो जी हां हां पूरा जो कसम है नज़ीरा जाबिर जे घर में या जाबिरा वटे नज़ीरा पाण वनी पनाह वतिया शाहू हल त हलूं हा त ओडा हलूं था 2 मिनट तस माई साबा कन्न खोले तहां बि ॿुधी छॾियो असांजी हिते अचण जी ख़बर कंहिंखे पई न त पोइ मोबाइल तक मां तव्हांखे चङी तरह ख़बर ठाहे थी या जना पहुंची आओ ना हाँ असां सुबुह सवेर पहुता हूँ तव्हांजो इंतज़ार हो ॿियो त ख़ैर आहे न फराज़ खान तव्हां खेर खे छॾियो तव्हां इहो ॿुधायो त तयारी मुकमल आहे को फिक्र न कर वो मैदान में ला फराज़ खान करणो छा आहे न पुछड़े फराज़ खान खां केॾा हलणो आहे ऐं छा करणो आहे उहो बि ख़बर त पवे न असांखे जहिड़ो कंहिंसां करणो आहे हिकु रस्ते जो पथर जेके पेर जो थॾो हणी रस्ते तां हटाइणो आहे बस एतिरे कम लाइ एॾी तयारी कराई अथव हा पत्थर थोरो गोरो आहे तव्हां वियो त मां तव्हांखे सम्झायां भला पासे में सूरत थी न हाणे कोन्हे सॼी राति जो तेल में जान मिलाए है हाणे सूर हूंदो छा तूं भला काॾे थो वञी कुआर मां वॾे कम सां थो वञा कहिड़े कम सां थो वञी कुझु ॿुधाए त सही न सूमर ते थो वञा पोइ शहर वेंदासीं ओॾां छो थो वञी कहिड़ो कमु अथई सूमर आहे न वो दंबूक जूं गोलियूं वठंदो पखियुनि खे मारण वारियूं गोलियूं परदेसी पखी आया आहिनि न उन्हनि जा शिकार कबा शिकार ॻाल्हि त ॻाल्हि ॿी आहे तूं लवाई थो वार कोन थो लवायां कोन का ॻाल्हि कान्हे का लवाई थो वार अंदर अंदर बात पर हेॾी चादी ॾिसी हल मूडे ॾिस हेॾी न ॾिस तोकड़ी जल्दी थम न त असांजे घर नहीं दुकान पोइ असां कुंदर पुरनि जे घर रोज़ रोज़ भागो बीठो हीरो हूंदा मां पाण कोन आयो आहियां
मूंखे हाजी बाबा मोकिलियो त मिरवान खे सॾिया अॼु नी मां सां जा घड़ियाल थो वॼायां हकीम खे इजाज़त ॾेई छॾी आहे बसि टन टन डस कंदो वञ बसि कहिड़ा कहिड़ा किना किना माण्हू असांजे घर थो मोकिले मां हाणे कहिड़ी ॻाल्हि में किनो हा हा हाणे तूं भलो आहीं भलियूं ॻाल्हियूं कंदो आहीं तोखां त सुम्हल भलो आहे मुंहिंजी कुंवारी खे अधी भेण चवंदो आहे हे जेॾी महिल ईंदो न शिकिल लबे सुठी कोन बि वरी दोई कोन अचे वरी भलो सुठी मीर मोहम्मद कॾहिं तुंहिंजी कुंवार खे ग़लति नाहे चयो कुंवार जो नालो न खण अहिड़ो हीअं पाटो हणो एॾा भला हाणे मुंहिंजे घर भॻा था अचनि असां घणे तुंहिंजे घर आया आहियूं पोइ तीनड़ियूं ॾिस बाबा कमु घणो आहे माण्हू खपनि त बाबा माण्हू वठी वञ न मूं करो ॾो कर ॿई भॻा था अचनि हाजी बाबा माण्हू खपनि सॼी उमिरि माण्हू वठो ॻोल्हे एॾो बदनसीब माण्हू ई कोन थो मिले अकेलो वधे थो कमु घणो आहे माण्हू खपनि मां सम्झी वियो आहियां हकीम शटल जी दवा खाई मां सभु कुझु सम्झी वियो आहियां त तूं हेॾे ॾिसी डंडड़ा छो थो कढी इहे डंडड़ा न कढ टिक टिकी ते न चढ़े हल हल हिकिड़ो बुर्श ॾिनल दंदनि खे कोन ॾियो शेर हे तो छा कयो तूं रुगो चुप करे बीहे हा न त गुलबार शाहू वारनि जूं टंगूं खोली छॾिया अबा मेहराब सोचण वारे माण्हू करे पलांद कयो शेर बि करे पलांद कोन कंदो ज़ेबू पलांद थींदा अॼु या सुभाणे पलांद पुराणा न आहिनि थींदा शरीफ मरी वियो सालू मंडो थी वियो पलांद लाइ कीअं थींदा न को तो पाण पलांद करी न को तो ॿिए खे करण ॾी छोरी न चओ शेर खे जीअं वणेसि तीअं करे बाबा तुंहिंजी इज़त जो कसम मां हिक बि दुश्मन खे माफ़ कोन कंदुसि मूंखे ख़बर आहे शेर वक़्त तोखे मजबूर करे विधो आहे वक़्त मजबूर नाहे कयो बाबा मूंखे सिर्फ़ मुंहिंजी इंसानियत मजबूर कयो आहे पर हाणे जॾहिं दुश्मन ई इंसानियत जूं हदूं ओरांके विया आहिनि न उन्हनि सां जहालतपण वारो मुक़ाबिलो करणो पवंदो फराज़ बाबा तो त असां गॾु ख़रीद करे छॾियो न त शेर वारा असां सां ठाहे ठाहे पलांद कना लाल खान मां बाबा जा दोस्त आहियां मुंहिंजे साम्हूं तव्हां सां को विड़े को इहो बर्दाश्त कोन थींदो फराज़ इहो त जवान जो कमु आहे जो ॾुखी महिल दुश्मननि जे बि कमु अचे मूंखे ख़बर आहे त तव्हां दोस्त जे रूप में बाबा जा दुश्मन आहियो